मीरो खान में मंशियात की रोकथाम लाए असिस्टेंट कमिश्नर की अगवानी में जागृता रैली कढी वई। रिपोर्ट कर रहा है सफदर अली तुनियो। मंशियात वापराइण सबब इंसान की जिंदगी ते केतरा ही ख़राब असर पवंदा आहिनि। मंशियात वापराइण सां इंसान के जानी ए माली नुक़सान थियण सां गॾु नफ़सियाती मसइलनि खे पिणु मुंहुं ॾियणो पवंदो आहे। समाज में मंशियात जे वधण इस्तेमाल खे रोकण ऐं अवाम खे आगाही ॾियण लाइ असिस्टेंट कमिश्नर मीरो खान सैयद गज़नफर इल्शाद जी अगवानी में प्रेस क्लब ताईं जागृता रैली कढी वई। उन मौक़े ते रैली में मौजूद ऑफिसरनि ऐं साञावंदनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त ये वड़ी नालत आहे मंशियात ऐं मैसूम जेके ॻोल्हण जहिड़ा ॿार आहिनि इन्हनि खे मंशियात खां बचायो ऐं ख़ुशूसन मां वालिदैन खे अर्ज़ु कंदुसि महिरबानी करे पंहिंजे बचड़नि ते ध्यानु ॾियो। आस पास ख़ुदा न ख़ास्ता इन क़िस्म जी का एक्टिविटी थी रही आहे जेका गैर क़ानूनी आहे, मंशियात सां लाॻापियल आहे, त जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि ताईं बि असां इतला पहुचायूं ऐं पंहिंजे वस आर बि उन जी कंडेमिनेशन कयूं ऐं उनखे रोकण जी असां गुज़िरियल 5 सालनि खां वठी असां हर साल जेका आहे असां अवेयरनेस रैली या वॉक कढंदा आहियूं, जंहिंमें असांजा असिस्टेंट कमिश्नर साहब जेके आहिनि, सिविल सोसाइटी, लोकल गवर्नमेंट जा दोस्त, ॿिया जेके इदारा आहिनि, पुलिस डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, एजुकेशन डिपार्टमेंट, सिविल सोसाइटी ऐं जेके असांजा NGO जा दोस्त आहिनि, सभु मिली जुली कंदा आहियूं, शहरनि खे अवेयरनेस ॾींदा आहियूं त बाबा मुंशियात खां पंहिंजे माशरे खे पाक कयो, साफ़ु कयो। मक़सदु इहो आहे त अॼु जे नौजवान खे इहो बावर करायूं त मुंशियात फ़रोशी ऐं मुंशियात वापराइण हिकु तमामु वॾी न सिर्फ़ु जिस्मानी मर्ज़ आहे पर हिकु ज़हनी लाइलाज मर्ज़ आहे, जंहिंजे लाइ असां नौजवाननि खे इहा इंफॉर्मेशन रैली जे थ्रू पहुचाइणु चाहियूं था त नशे वापराइण खां परहेज़ कनि। कोई असांखे इस्लाम दर्स ॾिनो आहे जंहिं हिकु इंसान जी ज़िंदगी बचाई ॼण उन पूरी इंसानियत जी ज़िंदगी बचाई। नशे घणो इस्तेमालु करण सां माण्हू जा गुर्दा बि ख़तमु थी सघनि था, दिलि जी बीमारी बि थी सघनि थियूं, फेफड़नि जो मसइलो बि थी सघे थो, जिगर जो बि मसइलो थी सघे थो। महिरबानी करे इनखे तव्हां पाण आगाह कयो माण्हुनि खे, असां बि आगाह कंदासीं, तव्हां बि ॿुधाईंदा रहंदो त मंशियात जा नुक़सान कहिड़ा। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकुमराननि खे घुर्जे त जितां मंशियात ठहे थी या जेकी मंशियात जा कारखाना आहिनि उन्हनि खे बंदि कराए त जीअं समाज में रहंदड़ फ़र्दनि ऐं मुस्तक़बिल जे महिमारनि ऐं आईंदा जे नस्ल खे मंशियात खां बचाए सघिजे। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफदर तुनियो, आवाज़ न्यूज़, मीरो खान।